अस्सलाम वालेकुम। भलीकार चऊं था उॾार जे हिन एक्सक्लूसिव सेशन में ख़ासि तौर ते हिकु ॿियो स्पेशल कोर्स आहे जो नालो माइक्रोसॉफ्ट जी प्रोडक्ट आहे पावर पी आई। हिन जे बारे में वधीक तव्हांखे ॿुधाईंदासीं त हीअ प्रोडक्ट छो यूज़ थींदी आहे, कीअं यूज़ थींदी आहे, छाजे करे यूज़ थींदी आहे, ऐं उन जे बारे में असां वटि ऑब्वियसली सर हसनैन आहिनि ऐं जेके तारीफ़ जा मोहताज न आहिनि। प्रीवियसली जेको असां कोर्स कंप्लीट पाइथन जो डेडिकेट कयो हो अजमल सावंत जे नाले सां स्कॉलरशिप प्रोग्राम हो, कंप्लीटली फ्री ऑफ कॉस्ट प्रोग्राम हो ऐं उन में बि ट्रेनर सर हसनैन हुआ ऐं तमामु जेकॾहिं तव्हां उॾार जे अंदरि तव्हां रिव्यूज़ पढ़ी सघो, ॾिसी सघो या ऑब्वियसली यूट्यूब जे अंदरि उॾार जे ऑफिशियल चैनल ते तव्हां वञो त तव्हांखे कंप्लीट गाइडलाइन उते मिली सघे। सो अगेन ही इनिशिएटिव उन्हनि जे तरफ़ां बि आहे ऐं कॉन्ट्रीब्यूशन आहे टुवर्ड्स सिंधी सोसाइटी। त असांजा सिंधिया जेके माण्हू आहिनि ख़ासि तौर ते उहे जदीद नोयत जा जेके बि प्रोग्राम आहिनि स्पेशली कंप्यूटर स्किल्स उहे सिखी सघनि। ऑब्वियसली असांजी कोशिशि उॾार जी हमेशह इहा रही आहे त जेके बि कोर्सिस हुजनि बजाए कंहिं लैंग्वेज में बि असां करे सघूं था, पर असां सिंधी खे घणी तरजीह ॾींदा आहियूं छो जो असां जेका मादरी ज़बान हूंदी आहे उन जी सिख्या जेका हूंदी आहे उहा काफ़ी बहितर उन जा नतीजा बि निकिरनि था ऐं उन में सिख्या जो जेको कंप्लीट प्रोसेस आहे उहो काफ़ी बहितर ऐं पाइदार रहे। तंहिंखां पोइ आउं सर हसनैन खे दावत ॾींदुसि उहो अचनि ऐं पंहिंजी जेका प्रेज़ेंटेशन आहे ज़रूरु। थैंक यू। Bismillahirrahmanirrahim. This is Hasnain Ahmad. Obviously, sir, ॿुधाए छॾियो आहे तव्हांखे हिन पर्टिकुलर हिन बहितरीन हिकिड़े टूल जे हवाले सां ऐं कोर्स जे हवाले सां त उॾार इहो फील कयो त काफ़ी अगरि तव्हां फ्रीलांसिंग प्लेटफॉर्म्स ते ॾिसो त हीउ कोर्स जेको आहे काफ़ी डिमांडिंग आहे, काफ़ी हाईलाइट्स में ईंदो आहे, टॉप ट्रेंडिंग में ईंदो आहे। त हिकिड़ो फील थियो त यार इहो बि असांजी जेका सिंधी यूथ आहे, जेका जनरेशन आहे, जेका यंग जनरेशन आहे टूवर्ड्स दी IT जेके एंथुसियस्ट आहिनि उन्हनि खे इन पर्टिकुलर स्किल खां असां परे न कयूं। सो इन ई पॉइंट खे मद्देनज़र रखंदे असां जेको आहे सो पावर BI जे हवाले सां कोर्स जेको आहे सो लॉन्च कयो आहे ऐं असांखे इन ॻाल्हि जी बि हिकिड़ी अंदेशो आहे त काफ़ी माण्हुनि लाइ इहा शइ काफ़ी न्यू आहे। ठीकु आहे, काफ़ी मतिलबु हिते असां वटि दोस्त अहिड़ा हूंदा जंहिं पहिरियों इन जो नालो बि न ॿुधो हूंदो, बट दिस इज़ अ डिमांडिंग थिंग। सो इन लाइ असां बजाए जे डायरेक्ट असां कोर्स जी तरफ़ वञूं, डायरेक्ट कोर्स लॉन्च कयूं, इन खां पहिरियों असां हिकिड़ो इंट्रोडक्टरी जेको आहे सेशन अरेंज कयो आहे जेको अॼु तव्हां अटेंड करे रहिया आहियो। इहो सेशन इन ते आहे त असां थोरो इंट्रोडक्शन वठंदासीं पावर BI जो एक्चुअली आहे छा, कहिड़ा कहिड़ा इन जा जेके फ़ाइदा आहिनि ऐं फ्रीलांसिंग या पूरी जेका बिज़नेस जी जेका इंडस्ट्री आहे उनमें हे कहिड़ा पंहिंजा ख़िदमात सर अंजाम ॾिए थो, कीअं हे पर्टिकुलर टूल जेको आहे सो हेल्प करे थो। ठीकु, सो हिते सभ खां पहिरियों मां तव्हांखे सेशन जे आगाज़ में मां तव्हांखे मिलाईंदमि, मुलाक़ात कराईंदमि पावर BI सां। पावर BI छा आहे ज़रा हिन ते असां ॻाल्हाईंदासीं। सो पावर BI जी जॾहिं असां ॻाल्हि कंदा आहियूं त जेको माइक्रोसॉफ्ट जी जेका टेक्स्ट बुक चयो या उन्हनि जी जेका ऑफिशियल वेबसाइट आहे उन ते उनजो इंट्रोडक्शन कुझु असांखे ईअं थो मिले त Microsoft Power BI is a self-service business intelligence platform which include both desktop and web-based application for connecting, modeling and visualizing data. ठीकु आहे, सो हे हिकिड़ो अहिड़ो टूल आहे जेके इज़ अ सेल्फ सर्विस बिज़नेस इंटेलिजेंट प्लेटफॉर्म। इहो छा आहे, हिन ते असां ॻाल्हाईंदा, जेको तव्हांखे अलाउ थो करे डेटा खे कनेक्ट करण जो, डेटा खे मॉडल करण जो ऐं डेटा खे विजुअलाइज़ करण जो। हाणे कनेक्टिंग, मॉडलिंग, विजुअलाइज़ेशन इहे टे डिफरेंट जेके आहिनि जॉब्स आहिनि, डिफरेंट डिमांडिंग जेके जॉब्स आहिनि पर्टिकुलरली फ्रीलांसिंग प्लेटफॉर्म्स ते या रिमोट जॉब्स ते। सो ही जेको टूल आहे इहो पर्टिकुलरली कमु छा थो करे, दरअसल असांजे का बि कंपनी आहे, ठीकु आहे, चाहे हिकिड़ो स्टोर हुजे जेको बिज़नेस सां तालुक़ु रखे थो, उन्हनि लाइ छा हूंदो आहे, डेटा ड्रिवन डिसीशंस उन्हनि लाइ इंपॉर्टेंट हूंदा आहिनि। सो व्हाट यू मीन बाय डेटा ड्रिवन डिसीशन? डेटा ड्रिवन डिसीशन जो इहो मतिलबु हूंदो आहे
त तव्हां प्रीवियसली जेको तव्हां वटि डेटा आहे इन जी बेस ते या इन खे सम्झंदे तव्हां पंहिंजे बिज़नेस खे अॻिते कहिड़े सुठे अंदाज़ में वधाए सघो था। फॉर एग्ज़ाम्पल, अगरि तव्हांजे अंदरि तव्हांजे बिज़नेस में कुझु प्रॉब्लम्स थी अचनि जंहिंमें तव्हां जंहिं पर्टिकुलर शइ ते सेल सुठी नथा करे सघो, बिज़नेस इंटेलिजेंस या हे जेके बि टूल्स आहिनि इहे तव्हांखे एनालाइज़ उन प्रॉब्लम खे एनालाइज़ करण में जेको आहे सो मदद ॾींदा त एक्चुअली कहिड़ी प्रॉब्लम आहे जंहिंजी वजह सां जेको आहे सो सेल्स जेको आहे सो उन टारगेट ते जनरेट नथी थिए जेकी टारगेट ते जनरेट हुअणु घुरिजे। ठीकु आहे, हर कंपनी हर ऑर्गेनाइजेशन जी बका लाइ या उनजी जेको आहे सो एग्ज़िस्टेंस लाइ जेको उनजो प्रीवियस डेटा आहे उहो काफ़ी मैटर करे थो। फॉर एग्ज़ाम्पल, हिकिड़ी कंपनी आहे जेका टी शर्ट्स थी ठाहे। ठीकु आहे, सो हिकिड़ी कंपनी टी शर्ट्स थी ठाहे, उन्हनि इहो ऑब्ज़र्व कयो त पूरे साल में जेके आख़िर जा महीना आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल आख़िर जा 4 महीना आहिनि, अक्टूबर नवंबर दिसंबर, हिकिड़ो ॿियो महीनो बि तव्हां हिनखे मिलायो जनवरी। सो इनमें उन्हनि इहो रियलाइज़ कयो आहे त उन्हनि जी सेल जेका आहे टी शर्ट ठाहिण वारी फैक्ट्री जी जेका सेल आहे उहा बिल्कुलु जेको आहे सो 2% या 3% मतिलबु बिल्कुलु डाउन थी वई आहे। ठीकु आहे, सो उन्हनि छा कयो, हाणे उन्हनि खे इहा हिकिड़ी उन्हनि जी बिज़नेस प्रॉब्लम आई आहे। ठीकु आहे, अच्छा बिज़नेस प्रॉब्लम केरु थो ॿुधाए, उन्हनि जो डेटा थो ॿुधाए, उन्हनि जी सेल थी ॿुधाए त सेल एॾी थिए नथी। सो इनखे कोप अप करण लाइ ही हिकिड़ी सिर्फ़ु हिकिड़ी जेको आहे सो टी शर्ट जी फैक्ट्री जो मां तव्हांखे एग्ज़ाम्पल थो ॾियां, ॿी जेके बि कंपनीज़ आहिनि उहे बि इन ई पैटर्न सां सोचींदियूं। सो उहे छा कंदा आहिनि, उहे कंपनीज़ छा कंदा आहिनि, अगरि उन्हनि खे कंहिं बि पर्टिकुलर शइ में उन्हनि खे उन जे हिसाब सां बिज़नेस जी जेको आहे सो आउटपुट या आउटकम्स न मिलंदा आहिनि, हो छा कंदा आहिनि, हो डेटा एनालिस्ट ॾे वेंदा आहिनि। ठीकु आहे, एक्चुअली दिस कोर्स इज़ अबाउट डेटा एनालिसिस। सो डेटा एनालिस्ट ॾे वेंदा आहिनि ऐं हो चवंदा आहिनि त छा प्रॉब्लम आहे जंहिंजी वजह सां असां हिन पर्टिकुलर टारगेटेड जेको आहे सो सेल्स ॾे असां नथा वञूं। ठीकु, सो उन लाइ छा थींदो आहे, जेको डेटा एनालिस्ट हूंदो आहे उहो उन्हनि जी जेका प्रीवियस सेल जो जेको रिकॉर्ड आहे, जेको डेटा आहे उनखे एनालाइज़ कंदो आहे। ज़ाहिर उनखे एनालाइज़ करणो आहे त कंहिं टूल जी ज़रूरत खपे न। ठीकु आहे, अगरि हिकिड़े जेको आहे सो बाइक मैकेनिक खे अगरि बाइक ठाहिणी आहे त ज़ाहिर हुनखे पान वग़ैरह अहिड़ा टूल्स हूंदा त उहो बाइक ठाहींदो। ईअं ई जेको डेटा एनालिस्ट आहे उहो अगरि हुन प्रॉब्लम खे सॉल्व थो करे, कंहिंजी बिज़नेस जी प्रॉब्लम खे सॉल्व थो करे, उनखे टूल्स खपनि जंहिंजी वजह सां उहो डेटा खे एनालाइज़ करे सघे। सो माइक्रोसॉफ्ट पावर BI इज़ वन ऑफ द टूल जेको हुनखे हेल्प कंदो डेटा खे एनालाइज़ करण में। जॾहिं डेटा एनालाइज़ थी वेंदी त पाण ई जेको आहे सो बिज़नेस जो जेको आहे सो सम टेक्निक्स हणी करे, पंहिंजो पाण ई न कुझु टेक्निक्स हूंदियूं आहिनि जंहिंखे तव्हां यूज़ करे उन पर्टिकुलर बिज़नेस जी पर्टिकुलर प्रॉब्लम खे तव्हां ॾिसी सघो था ऐं तव्हां कंपनी वारनि खे ॿुधाए सघो था त दिस इज़ द पॉइंट वेयर यू आर डूइंग प्रॉब्लम, या जिते जेको आहे सो मैस क्रिएट थियो आहे। ठीकु आहे, हाणे बैक टू टी शर्ट वारी एग्ज़ाम्पल में अचो। हाणे अगरि तव्हां ही त काफ़ी हिकिड़ी सिंपल एग्ज़ाम्पल आहे, अगरि तव्हांखे मां बग़ैर डेटा जे बि ॿुधायां, जस्ट एतिरो ई डेटा ॾियां त तव्हां ॿुधाए छॾींदो ऑब्वियसली जेको आहे सो दिसंबर जनवरी ऐं जेके अक्टूबर जा महीना आहिनि इहे थोरा थधा महीना हूंदा आहिनि। सो इन में कोई बि प्रिफेयर न कंदो त मां टी शर्ट पाए घुमां। ऑब्वियसली हर को प्रिफेयर कंदो त मां जेको आहे सो फुल स्लीव्स पायां या थोरा गरम कपिड़ा पायां ताकी सर्दी खां बचियो वञे। सो इन जो सोल्यूशन छा आहे, इन जो सोल्यूशन इहो आहे त बजाए तव्हां पंहिंजी मनी स्पेंड कयो टी शर्ट्स ठाहिण ते, तव्हां पंहिंजी मनी जेको आहे सो स्पेंड कयो वॉर्म क्लॉथ्स ठाहिण ते। तव्हां सर्दियुनि जे मौसम में जेको आहे स्वेटर्स जेको आहे सेल कयो एंड गर्मी जे मौसम में ऑब्वियसली तव्हां जेको आहे सो फुल टी शर्ट्स वग़ैरह जेको आहे सो सेल कयो। सो दिस इज़ वन ऑफ द केस। ठीकु आहे, सो अहिड़े पर्टिकुलर डेटा खे जेको तव्हांजे बिज़नेस ड्रिवन डिसीशंस खे हेल्प करे, हिन लाइ असां वटि टूल आहे पावर BI जंहिंजे मदद सां असां उन पर्टिकुलर प्रॉब्लम्स खे असां सॉल्व करे था सघूं। ठीकु, सो ही माइक्रोसॉफ्ट जे तरफ़ां तव्हांजो टूल आहे। इन में तव्हां छा कंदा, हिन में एक्चुअली तव्हां डेटा खे छा कंदा आहियो, पहिरियों डेटा खे कनेक्ट कंदा आहियो, ट्रांसफॉर्म कंदा आहियो। रोज़ बिलियंस ऑफ डेटा जेको आहे सो क्रिएट थींदो आहे। ठीकु आहे, अगरि तव्हां फेसबुक खे ॾिठो, ख़ैर इहे त काफ़ी वॾी कंपनी आहिनि, फेसबुक थी वियो, गूगल थी वियो, माइक्रोसॉफ्ट थी वियो। अगरि तव्हां हिकिड़ी नंढी कंपनी खे ई ॾिसो, अगरि तव्हां फॉर एग्ज़ाम्पल कराची में तव्हां इम्तियाज़ सुपर स्टोर खे ॾिसो, सो इम्तियाज़ में छा थींदो आहे त तव्हां किथे बि परचेसिंग कंदा आहियो त उहो कंप्यूटर में हुनजो डेटा लिखंदा आहिनि। ठीकु आहे, अगरि ॾींहं में जेको आहे सो 1000 माण्हुनि जेको आहे सो वरितो आहे उतां पर्टिकुलर ट्रांजेक्शन थी आहे त 1000 माण्हुनि जो डेटा जनरेट थो थिए। 1000 त हिकिड़ो घटि नंबर आहे, हुते ॾींहं में हज़ारें
लखे माण्हू बि जेको आहे सो ख़रीदारी कंदा आहिनि। सो इहो हिकिड़ो डेटा जनरेट थो थिए रोज़ असांजो टेट्राबाइट्स खां बि हिकु योटाबाइट्स हूंदा उनमें उनजी तादाद मतिलबु घणो बिग डेटा जेको आहे सो जनरेट थिए थो। इहो डेटा काफ़ी यूज़फुल आहे। ठीकु आहे, हिकिड़ी कोटेशन मां पढ़ी हुई त अॼु जो ज़मानो इहो आहे त असां अगरि तव्हां गूगल ते सर्च कंदो त हू इज़ द पावरफुल पर्सन इन द वर्ल्ड राइट नाउ, सो तव्हांखे टॉप ऑफ द लिस्ट में नालो इलॉन मस्क आहे, फेसबुक जे मालिक यानी कि ज़ुकरबर्ग जो ईंदो। छो त करे इन्हनि वटि तव्हांजो सॼो डेटा। ठीकु आहे, तव्हां फेसबुक ते या इंस्टाग्राम ते जेको बि तव्हां शयूं ॾिसो था या जेके तव्हां प्रोडक्ट्स ॾिसो था उहो सॼो हुननि खे डेटा थो। सो जंहिंखे डेटा आहे उहो हिन दुनिया जो सिकंदर आहे। दिस इज़ द रीज़न वाई वी कॉल डेटा एज़ अ न्यू आहे। सो डेटा जी इंपॉर्टेंस आहे। हाणे डेटा छा हूंदो आहे? डेटा हिकिड़ो फैक्ट्स एंड फिगर्स आहे। फॉर एग्जाम्पल हेतिरी सेल थी, अच्छा हे प्रोडक्ट हेतिरी दफ़ा खपियो आहे, हे शैम्पू हेतिरी दफ़ा खपियो आहे। दिस इज़ द फैक्ट एंड फिगर, दिस इज़ डेटा। बट तव्हां उन डेटा मां कहिड़ा कम वठी था सघो, तव्हां उन डेटा मां फ्यूचर जी प्लानिंग करे था सघो। त अगरि ही प्रोडक्ट हेतिरी असांजी सेल थिए थी त नेक्स्ट ईयर तव्हां प्रीवियस डेटा खे ॾिसी करे नेक्स्ट ईयर इहो कंपनी खे ॿुधायो था एज़ अ डेटा एनालिस्ट त तव्हां नेक्स्ट ईयर जेको आहे सो डेटा सेल्स खे एॾो वधाए था सघो। छो जे करे हिन सेल में हिन साल में प्रीवियसली असां वटि हेतिरा जेको आहे सो प्रोडक्ट्स जेके आहिनि उहे सेल आउट थिया हुआ। ठीकु आहे, सो इहो जेको बि डेटा जनरेट थिए थो इहो खामखा न आहे बल्कि यूज़फुल आहे। सो उन डेटा मां यूज़फुल मवाद केरु कढंदो आहे? उहो डेटा मां उहो यूज़फुल मवाद जेको आहे सो डेटा एनालिस्ट कढंदो आहे, जेको अच्छा उहो ई कढी सघंदो जंहिंखे पावर BI जी स्किल आहे। ठीकु आहे, सो जॾहिं तव्हां ॾिसो था चवंदा आहिनि न ज़रूरत एजाद जी माउ जो नालो आहे। सो एजाद आहे। ठीकु आहे, डेटा ॾींहं जे अंदरि काफ़ी घणो जेको आहे सो जनरेट थिए थो। सो एजाद त ज़रूरत छा आहे? ज़रूरत इहो आहे त उन डेटा खे कम में आणियो ताकी तव्हां पंहिंजे बिज़नेस खे अञा स्ट्रेंथन करे सघो। सो उन डेटा खे केरु जेको आहे सो न्यूज़ स्टोरीज़ में या इनसाइट्स में कन्वर्ट कंदो, उहो हिकिड़ो डेटा एनालिस्ट कन्वर्ट कंदो। एक्चुअली डेटा एनालिस्ट कहिड़े टूल्स खे यूज़ करे उन पर्टिकुलर डेटा खे मीनिंगफुल शइ में कन्वर्ट कंदो, उहो तव्हांजो पावर BI इज़ वन ऑफ द टूल। ठीकु आहे, सो इन में सिंपली छा हूंदो आहे? तव्हां डेटा खे कनेक्ट कंदा आहियो, मिलियंस रो ऑफ डेटा आहे। फॉर एग्जाम्पल अगरि तव्हां इम्तियाज़ जी ही अगरि मां ॻाल्हि कयां त उन में मिलियंस ऑफ रोज़ जेको आहे सो ट्रांजेक्शन थियनि थी डिफरेंट स्टोर्स ते, या अगरि तव्हां फेसबुक ते ई ॾिसो त फेसबुक ते मिलियंस ऑफ जेको आहे सो डेटा जनरेट थी रहियो आहे। ठीकु आहे, सो उन डेटा खे तव्हां ट्रांसफॉर्म कंदो मीनिंगफुल शयुनि में, एंड देन उन खां पोइ सेकेंडली तव्हां जेको आहे सो पावर BI अगरि यूज़ करे तव्हां डेटा खे एनालाइज़ कयो था त सो हुन में फर्स्ट स्टेप छा हूंदो? तव्हां डेटा खे कनेक्ट ट्रांसफॉर्म कंदा आहियो, ऐं पोइ डेटा खे तव्हां मॉडल्स क्रिएट कंदा आहियो। मॉडल्स खां पोइ तव्हां कॉम्प्लेक्स कैलकुलेशन्स वठंदा आहियो। ठीकु आहे, जेके डेक्स एक्सप्रेशन चइबो आहे, डेटा एनालिसिस एंड एक्सप्रेशन, जंहिंमें तव्हां इहो ॿुधाईंदा आहियो त अच्छा हिते मीन वैल्यूज़ कहिड़ी आहे, स्टेटिस्टिक्स जा जेके मॉडल्स आहिनि तव्हां उहो यूज़ कंदा आहियो। देन तव्हां जेको आहे सो रिपोर्ट्स जनरेट करे ॿुधाईंदा आहियो। ही सभ खां मेन फीचर आहे पावर BI जो। छो जे करे डेटा तव्हां एनालाइज़ करे छॾियो, पर डेटा खे तव्हांखे छा करिणो आहे? उन पर्टिकुलर कंपनीनि जे जेके मैनेजर्स आहिनि या उन पर्टिकुलर कंपनी जो जेको मालिक आहे उनखे बि उनजे बारे में ॿुधाइणो आहे। सो तव्हांखे डेटा जी जेका रिपोर्ट्स आहे, जेके तव्हां इनसाइट्स उन मां कढिया आहिनि, फॉर एग्जाम्पल अगरि तव्हां उनखे ॾिसो टी शर्ट जी एग्जाम्पल मां ॾिनी त उन में बि तव्हां डैशबोर्ड्स ठाहींदो, रिपोर्ट्स ठाहींदो, जंहिंजे अंदरि सॼो उहो हिकिड़े सोफिस्टिकेटेड मैनर में लिखियो वेंदो। एट द एंड ऑफ द स्लाइड्स मां तव्हांखे उहो बि ॾेखारींदुमि तव्हां कीअं जनरेट कंदो। ऐं लास्ट एंड मोस्ट जेको इन जी हिकिड़ी सिग्निफिकेंट शइ आहे उहो इहो आहे त डेवलप अ वर्सेटाइल इन डिमांडिंग स्किल सेट आहे। ठीकु आहे, काफ़ी डिमांडिंग एंड स्किल सेट जेको आहे सो तव्हांजो इहो टूल आहे, इहा डेटा एनालिसिस जेका आहे सो स्किल आहे। ठीकु आहे, सो इन पर्टिकुलरली असांजो जेको कोर्स आहे उहो डेटा एनालिसिस जो आहे। डेटा एनालिसिस जे अंदरि तव्हांखे कहिड़ो टूल यूज़ करिणो आहे उहो तव्हांखे पावर BI सेखारे करे असां तव्हांखे डेटा एनालिसिस जो चैम्पियन कंदासीं ओवरऑल। बट ही जेके बि पॉइंट्स आहिनि इनखे इहे जस्ट सिर्फ़ु पॉइंट्स न आहिनि, बल्कि हिन में हिकिड़ी शइ मूंखे नज़र अचे थी, ऐं उहो आहे तव्हांजी फ्रीलैंसिंग जा जेके प्रोजेक्ट्स आहिनि, जेके तव्हांजी जेके अर्निंग जा मतिलबु ज़रिया आहिनि। फॉर एग्जाम्पल कनेक्ट एंड ट्रांसफॉर्म मिलियंस ऑफ डेटा आहे, तव्हांजा प्रोजेक्ट ईंदा आहिनि, तव्हां जस्ट हिनखे
ट्रांसफॉर्म कयो। हिकिड़ी टर्मिनोलॉजी यूज़ थींदी आहे ETL जी, ठीकु आहे, एक्सट्रैक्ट ट्रांसफॉर्म एंड लीड। सो उन में छा हूंदो आहे, हुन में तव्हां ETL तव्हांखे सॼो डेटा खणी ॾींदो आहे, तव्हां हुनखे छा कंदा आहियो, कनेक्ट एंड ट्रांसफॉर्म कंदा आहियो हिकिड़े प्रोजेक्ट जे अंदरि। अच्छा, ॿी टीम आहे उहा मॉडल्स ठाहींदी आहे, टीम T डेक्स ते कमु कंदी आहे, ठीकु आहे। एंड चौथी टीम आहे उहा छा थी करे, उहा रिपोर्ट्स थी जनरेट करे जेका तव्हां पर्टिकुलर उन कंपनी जे मालिक खे ॾेखारियो था, ठीकु आहे। सो हे डिफरेंट टुकड़नि में बि शयूं तव्हां हिन में कमु करे था सघो, ऐं मतिलबु फ्रीलांसिंग जे हवाले सां। बट ओवरऑल तव्हांखे इहे सभु स्किल्स जेके हिन कोर्स में सेखारिया वेंदा, ठीकु आहे। सो सम हाउ पूरी दुनिया जो जेको फाइनेंशियल डेटा आहे उहो एक्चुअली संभाले वेठो आहे। सो तव्हांजे ज़हन में बि हिकिड़ो ख़्यालु आयो हूंदो त यार इहे सभु कमु असां इवन एनालिसिस वग़ैरह असां एक्सेल में भी करे था सघो। सो एक्सेल इज़ अ बेटर ऑप्शन, बट नॉट, एक्सेल इज़ इन द बेटर ऑप्शन। बिल्कुलु कुझु अहिड़ा, फॉर एग्जाम्पल अगरि तव्हां हिन वेन डायग्राम खे ॾिसो, कुझु अहिड़ा शयूं आहिनि जेके एक्सेल ऐं पावर BI में कॉमन आहिनि, ऐं कुझु अहिड़ी शयूं बि आहिनि जेके एक्सेल ऐं पावर BI में जेको आहे सो कॉमन आहिनि, ठीकु आहे। फॉर एग्जाम्पल स्प्रेडशीट्स तव्हां ॾिसो, पिवट टेबल्स या नोटेशन या सेल्फ फॉर्मूला, उहे सिर्फ़ु एक्सेल में हूंदा आहिनि, पावर BI में न हूंदा आहिनि। ईअं पावर BI में न्यू शइ कहिड़ी आहे, रिपोर्ट व्यू, ठीकु आहे। तव्हां उन डेटा खे एनालाइज़ करे जेके बिज़नेस जी प्रॉब्लम्स तव्हां ॾिसंदा आहियो उनखे रिपोर्ट्स जे अंदरि जनरेट करे था सघो। देन तव्हां जेको आहे सो डेटा खे मॉडल करे था सघो, विच इज़ जेको आहे सो एक्सेल में थोरो मुश्किल आहे, ठीकु आहे। एंड देन पावर BI जी सर्विसिस आहे, इंटरेक्टिव डैशबोर्ड्स ठाहींदा आहियूं। फॉर एग्जाम्पल अगरि मां तव्हांखे हिते एंड में ॾेखारियां, सो अहिड़ो तव्हां डैशबोर्ड्स ॾेखारे सघो था। फॉर एग्जाम्पल हिते असां सेल्स खे रखियो आहे, ठीकु आहे, इंक्रीमेंट सेल्स केतिरी इंक्रीज कई आहे, केतिरो टर्न ओवर असां प्रोड्यूस कयो आहे, ठीकु आहे, केतिरी इन्वेस्टमेंट आहे। हिन फॉर्म में दरअसल तव्हांजी रिपोर्ट्स जनरेट थींदियूं आहिनि, ऐं काफ़ी सोफिस्टिकेटेड आहे। त तव्हां हिकिड़े पर्टिकुलर ऑर्गेनाइज़ेशन खे ॿुधाईंदा त यार ही सेल्स जी शयूं आहिनि, हिते सेल्स थियूं आहिनि, ऐं हे इंक्रीमेंट थियो आहे, ठीकु आहे। नेक्स्ट असां ॻाल्हि कंदासीं उनजे प्रीव्यू जी, एंड लास्ट में असांजो इहो ई आहे त एट द एंड ऑफ द डे छा थींदो, तव्हांखे हिकु डेटा ॾिनो वेंदो, ठीकु आहे, कंहिं बि फॉर्म में, फॉर एग्जाम्पल CSV जी फॉर्म में या डेटा बेस जी फॉर्म में या डेटा सोर्सिस हूंदा आहिनि हुन ते। हाणे मां तव्हांखे पूरी मतिलबु डिटेल त नथो ॾेई सघां, बहरहाल कंहिं न कंहिं पर्टिकुलर फॉर्म में तव्हांखे डेटा मिलंदो, तव्हां उन डेटा खे छा कंदो, उन डेटा खे मॉडल कंदो, उन डेटा खे तराशींदो, प्री प्रोसेस कंदो, ऐं उनखे मीनिंगफुल फॉर्म में कन्वर्ट कंदो। अच्छा, उहो मीनिंगफुल फॉर्म छा ॿुधाईंदी, उहो मीनिंगफुल फॉर्म उन पर्टिकुलर प्रॉब्लम्स खे जेको आहे सो हाईलाइट कंदी, जेको जे प्रॉब्लम जे हल लाइ जेको आहे सो कंपनी जेको आहे सो स्ट्राइव बि करे, ठीकु आहे। ज़ाहिर तव्हांखे जॾहिं प्रॉब्लम आइडेंटिफाई थी वेंदी आहे त तव्हांखे ऑब्वियसली हुन जा हल बि अची वेंदा आहिनि साम्हूं। सो एट द एंड ऑफ द डे तव्हां इहे सभई इहे जेके स्टेप्स आहिनि, कनेक्ट, ट्रांसफॉर्म, रिलेशन ठाहिण, एंड देन कॉम्प्लेक्स कैलकुलेशन करणु, देन डेटा खे इंटरेक्टिव रिपोर्ट्स में ठाहिण खां पोइ एट द एंड ऑफ द डे तव्हां वटि हीअ शइ ईंदी आहे, ही रिपोर्ट्स यानी कि डैशबोर्ड्स ईंदा आहियो। हिन डैशबोर्ड जी फॉर्म में दरअसल ही हिकिड़ी रिपोर्ट आहे, तंहिंमें तव्हां जेको आहे सो ॿुधाए सघो था तव्हां पंहिंजे स्टेक होल्डर खे, पंहिंजी कंपनी खे, जंहिं तव्हांखे एज़ अ डेटा एनालिस्ट रखियो आहे, ऐं हुन में तव्हां ॿुधायो था त ही पर्टिकुलर शइ आहिनि जंहिंजे अंदरि तव्हां जेको आहे सो बहितर करे था सघो, जस्ट लाइक इन टी-शर्ट जी एग्ज़ाम्पल, ठीकु आहे। ही सभु टेक्स्ट बुक वारी शयूं रहियूं। ऐं हाणे एंड ऑफ द सेशन मां ॿिनि शयुनि ते लाज़मी ॻाल्हाईंदमि। हिकिड़ी अञा मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾींदमि, एंड देन मां हिनजे फ्रीलांसिंग जे हवाले सां ॻाल्हाईंदमि त तव्हांखे कहिड़ी कहिड़ी प्रोजेक्ट्स जेको आहे सो कहिड़े कहिड़े शयुनि सां तव्हांजो जेको आहे सो इन शॉर्ट इन जे स्कोप जे बारे में ॻाल्हाईंदमि। सो फॉर एग्जाम्पल अगरि तव्हांखे पहिरीं टी-शर्ट वारी एग्ज़ाम्पल सम्झ में न आई आहे त मां तव्हांखे हिकिड़ी ॿी एग्ज़ाम्पल थो ॾियां। फॉर एग्जाम्पल अगरि तव्हांजी हिकिड़ी शॉप आहे, ठीकु आहे, हाणे तव्हांजी हिकिड़ी शॉप आहे, इलेक्ट्रॉनिक्स जी शॉप आहे, तव्हां जेको आहे सो TV या फ्रिज ऐं मोबाइल फ़ोन्स जेको आहे सो सेल कंदा आहियो, ठीकु आहे। तव्हां हिकिड़ो मॉडल इंट्रोड्यूस करायो फ़ोन जो, फॉर एग्जाम्पल iPhone X, ठीकु आहे। iPhone त तव्हां U फ़ोन करे छॾियो, ठीकु आहे। U X तव्हां जेको आहे सो इंट्रोड्यूस करायो। तव्हां ॾिठो शुरू जे 4 महीननि में हो वॾो ज़ोर सां जेको आहे सो तव्हां खपायो, तव्हां काफ़ी प्रॉफिट कमायो, ठीकु। पर 4 महीननि खां पोइ उनजी जेका सेल जी जेका ग्रोथ आहे उहो सफ़ा जेको आहे सो हेठि अचणु लॻी, एंड उहो जेको आहे सो ग्रोथ सफ़ा तक़रीबन 2%
हिते अची वई, ठीकु आहे, मतिलबु ग्रोथ सफ़ा डाउन थी वई। सो इहो काफ़ी प्रॉब्लम आहे हुन पर्टिकुलर शॉप जे मालिक लाइ। सो हो छा कंदो, हो दरअसल डेटा एनालिस्ट खे हायर कंदो, उन वटि प्रॉब्लम ॿुधाईंदो। सो डेटा एनालिस्ट छा कंदो, डेटा एनालिस्ट पहिरीं हुनजो प्रीवियस डेटा ॾिसंदो जंहिंमें हुन शयूं खपायूं, ऐं हुन में कुझु नया फीचर्स उन में डेटा जे अंदरि उहो कुझु रीजन्स ॾिसंदो, ठीकु आहे, कुझु डिपार्टमेंट्स ॾिसंदो या कुझु पॉइंट्स ॾिसंदो, डेटा पॉइंट्स ॾिसंदो। फॉर एग्जाम्पल हुन कहिड़े पर्टिकुलर माण्हुनि खे जेको आहे सो फ़ोन खपायो, हुननि जो फीडबैक छा आहे, ठीकु आहे, मतिलबु प्रॉब्लम इहा आहे त हाणे सेल नथो थिए। सो इन सेल खे वापसि जेको आहे सो मथे खणी अचण लाइ हू डेटा एनालिस्ट छा कंदो, हुन डेटा जे अंदरि ई की पॉइंट्स कढंदो त कहिड़े एज ग्रुप वारनि माण्हुनि जेको आहे सो हुन खां सेल परचेस कयो हुयो, महीने जी एंड में घणी सेल थी हुई या महीने जे स्टार्ट में घणी सेल थी हुई। सो इहे सभई पॉइंट्स हो ॾिसी करे ऐं हिन पर्टिकुलर माइक्रोसॉफ्ट BI जी मदद सां हू सॼो डेटा खे एनालाइज़ करे हुनजो टोटल सम मीन वग़ैरह हे सभु स्टेटिस्टिकल फंक्शन्स हणी करे इन द एंड हो इन नतीजे में पहुचंदो, उनखे ज़्यादा प्रॉब्लम्स आइडेंटिफाई थींदी एंड देन हो हुनजो सोल्यूशन ॿुधाईंदो। त फॉर एग्जाम्पल अगरि डेटा में इहो पियो ॿुधायो वञे त मतिलबु फॉर एग्जाम्पल 18 खां वठी 30 इयर्स ताईं जा जेके कस्टमर्स आहिनि उहे काफ़ी हिन फ़ोन खे पसंदि पिया कनि। सो हू छा कंदो, हू जेको आहे सो 18 खां वठी 30 इयर्स जे माण्हुनि जे हिसाब सां उते जेको आहे सो डिस्काउंट बि प्राइस रखी थो सघे, ठीकु आहे। डिस्काउंट प्राइस ईअं रखंदो, फॉर एग्जाम्पल मतिलबु ही हिकिड़ी सिनेरियो ते डिपेंड थो करे। फॉर एग्जाम्पल अगरि उते पर्टिकुलर हो आहे, फॉर एग्जाम्पल अच्छा तव्हां चवंदो त हिन जो आसान तरीक़ो हिकिड़ो इहो बि आहे त उहो सेल्स खे घटाए, मतिलबु प्राइस घटाए छॾे, ठीकु आहे। प्राइस अगरि 4000 जो फ़ोन आहे 2000 ते करे, ज़्यादा ईअं पॉसिबल न आहे। हो इहो करे सघे थो त हो लॉस खे बर्दाश्त करे थो सघे, ठीकु आहे। हो छा कंदो, ॾिसंदो फॉर एग्जाम्पल अॻिते जेको आहे सो ईद जो सीज़न अचण वारो आहे, ज़रा ईद जे सीज़न में हुनखे ख़बर आहे मां पंहिंजी सेल्स वधाईंदमि। सो उन हिसाब सां उहो छा कंदो, प्राइस घटाए छॾींदो ऐं उहो जेको लॉस पियो थिए उहो ईद जे सीज़न में जेको आहे सो हुनखे कवर करे थो सघे। सो इहे सभई जेके बि सॉल्यूशंस आहिनि उहे हिकिड़ो डेटा एनालिस्ट ॿुधाईंदो आहे विद द हेल्प ऑफ टूल्स लाइक पावर BI। ऐं एट द एंड ऑफ द डे जेको बिज़नेस ड्रिवन डिसीशन आहे या को बिज़नेस आहे उनखे उनजी ऊंचाइनि ते पहुचाइण लाइ उनखे हेल्प कंदो आहे, ठीकु आहे। सो अॼु जे सेशन में असां इहे शयूं सिखियूं त डेटा एनालिसिस छा आहे, डेटा एनालिस्ट जेको आहे सो छा कमु कंदो आहे, ऐं तव्हां पावर BI खे कीअं हिन पर्टिकुलर मॉडल जे अंदरि जेको आहे सो यूज़ करे था सघो, ठीकु आहे। काफ़ी डिटेल आहे, काफ़ी हिकिड़ो सुठो टूल आहे। अच्छा लास्ट में फ्रीलांसिंग जी ॻाल्हि हली रही, 2 मिंट जस्ट हिन ते वठंदमि। सो फ्रीलांसिंग जे हवाले सां अगरि ॾिठो वञिजे त तव्हां वटि डिफरेंट प्रोजेक्ट्स ईंदा आहिनि। फॉर एग्जाम्पल उन्हनि वटि डेटा आहे, डेटा किन जी फॉर्म में आहे, डेटा सिर्फ़ु जेको आहे सो टेक्स्ट जी फॉर्म में आहे। हाणे हुननि इहो चयो त हिन मां जेके नंबर्स आहिनि उहे अलॻि कयो, सेल्स अलॻि कयो ऐं पूरो डेटा विजुलाइज़ करे ॿुधायो त किथे कहिड़े महीने में सेल्स वधनि थी, कहिड़े महीने में सेल्स घटिजनि थियूं। सो उहो सॼो तव्हां जेको आहे सो डेटा एनालिसिस हिन पर्टिकुलर टूल यानी कि माइक्रोसॉफ्ट BI ते करे था सघो, ठीकु आहे। ॿी शइ हूंदी आहे डेटा मॉडलिंग, मॉडल डेटा हिकिड़ो, डेटा मॉडलिंग इट सेल्फ हिकिड़ो वॾो टॉपिक आहे, पर डेटा मॉडलिंग बि काफ़ी इंपॉर्टेंट हूंदी आहे। तव्हां उहो डेटा मॉडलिंग जो कमु करे था सघो। सेकेंड ट्रेनिंग ऐं वर्कशॉप लाइ बि तव्हां फ्रीलांसिंग जो हूंदो आहे। जीअं फॉर एग्जाम्पल हिते जेको आहे सो तव्हां लाइ पावर BI न्यू आहे, सो हू अहिड़ा वर्कर्स जेके पावर BI ते करंटली कमु था कनि फ्रीलांसिंग ते, उन लाइ बि मौक़ा ईंदा आहिनि त हू अचनि ऐं माण्हुनि खे पावर BI जे हवाले सां एजुकेट कनि। एंड देन कंसल्टेंट खुली रही आहे, डिफरेंट बिज़नेसमैन जेके आहिनि या डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि तव्हां वटि प्रॉब्लम्स खणी थी अची सघनि कंसल्टेंसीअ लाइ, एंड देन तव्हां उन्हनि खे सोल्यूशन ॿुधाए था सघो बाय यूज़िंग दिस पावर BI, दिस फैंटास्टिक टूल, ठीकु आहे। सो दिस वॉज ऑल अबाउट दिस सेशन। मसलन नायाब जी तरफ़ ऐं हू प्रोसीडिंग्स के फर्दर वधनि। थैंक यू सो मच। हींअर कुझु क्वेश्चन्स वटि हलंदासीं जेके ऑडियंस जे तरफ़ां आहिनि। छा इहो असांखे डिजिटल मार्केटिंग में कमु ईंदो? डिजिटल मार्केटिंग में बिल्कुलु कमु ईंदो, छो जो फॉर एग्जाम्पल अगरि तव्हां ॾिसो अमेज़ोन खे या दराज़ खे ॾिसो, सो उन्हनि जी फॉर एग्जाम्पल प्रॉब्लम्स अची थी सघनि जंहिंखे तव्हां माइक्रोसॉफ्ट BI जी मदद सां हिनखे हल करे था सघो। फॉर एग्जाम्पल
हिकिड़ी डिजिटल या ई कॉमर्स जे हवाले सां हिकिड़ी एग्जांपल वठो। फॉर एग्जांपल हिकिड़ो कस्टमर आहे, ठीकु आहे, उहो सॼी शयूं कार्ड वग़ैरह में बि विझे थो, ठीकु आहे, कार्ड वग़ैरह हे उहो खणे थो, सभु प्रोडक्ट्स हुन में विझे थो, पर एट द एंड ऑफ द डे उहो छा थो करे, उहो ट्रांज़ेक्शन जी तरफ़ नथो अचे, ठीकु आहे, हिकिड़ी इहा प्रॉब्लम आहे। या अगरि उहे पर्टिकुलर जेको ख़रीदार आहे उहो बेबीज़ जे रिलेटेड जेको आहे सो मतिलबु ॿारनि जे रिलेटेड हू शयुनि खे ख़रीद करे थो। अच्छा, तव्हां इहो बि डेटा तव्हांखे इहो बि थो ॿुधाए त हू कहिड़े ॿारनि जे हवाले सां कहिड़ियूं शयूं थो वठे, ऐं ॿारनि जे हवाले सां शैम्पू वग़ैरह। ऐं मतिलबु डेटा खे ॾिसी तव्हांखे इहो थो लॻे त हुनजो जेको हुनजा ॿार आहे उहो तक़रीबन मतिलबु 2 सालनि ताईं आहे, ठीकु आहे, पर हू जेको आहे सो पेम्पर्स वारे सेक्शन में नथो वञे, ठीकु आहे। सो इहा हिकिड़ी प्रॉब्लम आहे, पेम्पर जेको आहे सो मतिलबु सेल नथा थियनि, ठीकु। सो उन लाइ तव्हां डेटा ड्रिविन मतिलबु इहो डेटा ई तव्हांखे ॿुधाए थो त हू कहिड़ो प्रॉब्लम आहे जेको पेम्पर्स जा सेल्स नथा कनि। सो तव्हां इन पर्टिकुलर शइ खे एनालाइज़ करे तव्हां सॉल्यूशन खणी ईंदा आहियो। डिफरेंट मतिलबु इन तरह जी काफ़ी प्रॉब्लम हूंदी आहिनि, उन्हनि खे तव्हां पावर BI जे हवाले सां एनालाइज़ करे तव्हां हिन जो हल ॿुधायो था। सो इन शॉर्ट यस, तव्हां ई कॉमर्स जे अंदरि हिनखे इज़ीली यूज़ करे था सघो। ऑल राइट, आई होप के मुझे पर लेके मेरा आंसर मिली हो जाए। अगर जेकर काम कंफ्यूजन हुजे तव्हां मूंखे पुछी सघो था। नेक्स्ट हफीज़ रहमान साईं, थैंक यू सो मच, वॾी महिरबानी डॉक्टोरा। ऐं हफीज़ रहमान जे बारे में ॿुधायां त वन ऑफ द जेम फ्रॉम लाड़काना, इफ आई एम नॉट रॉन्ग। सो साईं थैंक यू सो मच। ऐं उन जे अलावा असां वटि आहे डायरी ॾिनारी इरफान, इज़ इट डिमांडेड? तो ऑब्वियसली बिल्कुलु इन डिमांड आहे, तंहिंजे करे तव्हांखे इन तरफ़ वठी था वञूं। फ्रीलांसिंग में यूज़ेबल आहे, बिल्कुलु ई हुनजो तव्हांखे आंसर मिली वियो आहे। उन जे अलावा मूंखे को ख़ासि क्वेश्चन नज़र न पियो अचे। ऐं जेकॾहिं आउं उनखे पर्सनली तव्हां खां क्वेश्चन कयां त मूंखे ॿुधायो त छा 3 मंथ्स जे अंदरि ॿार एतिरो सिखी वेंदो जो हू इन शइ खे परस्यू करण खां बाद में एज अ फ्रीलांसर, या असां वटि जॉब मार्केट बि आहे मुंहिंजे ख्याल में दुबई वग़ैरह, सऊदी व्हाट्सएवर जिॾां UAE वञणु चाहे त वञी सघे थो, एतिरो हू अहल थी वेंदो। अच्छा, ॿियो सरस्तान स्लाइड नंबर 1 ते। ओके, अच्छा जी, ऑलराइट, तव्हां काफ़ी जी सुठो सवाल कयो। असल में तव्हां बिल्कुलु अगरि ॾिठो वञे 3 महीननि जो अगरि ही कोर्स आहे त यस बिल्कुलु तव्हां जेको आहे सो पर्टिकुलर टूल खे जेको आहे सो सिखी सघो था। ऐं मतिलबु मतिलबु तव्हांखे 3 महीना ही सिर्फ़ु ही टूल यूज़ न करणो आहे, बल्कि 3 महीननि खां अॻिते बि तव्हांखे खणी वञिणो आहे। सो टूल तव्हांखे एतिरो मतिलबु 3 महीननि में असां इन क़ाबिल करे वेंदासीं त तव्हां डिफरेंट प्रॉब्लम्स खे जेको आहे सो सॉल्व करे सघो। जेके बि डिफरेंट क्लाइंट्स आहिनि उन्हनि खे तव्हां जेको आहे सो उन्हनि जी प्रॉब्लम खे हल करे सघो। रही ॻाल्हि ॿाहिरि वञण जी या जॉब जे हवाले सां, त बिल्कुलु तव्हां जॾहिं घणो कमु कंदा आहियो कंहिं बि पर्टिकुलर शइ ते, कंहिं बि पर्टिकुलर टूल ते, कंहिं डोमेन जे अंदरि, त ऑब्वियसली तव्हां प्रोजेक्ट्स वग़ैरह कंदा, तव्हांजो पोर्टफोलियो ठहंदो। सो उन पोर्टफोलियो जी बेसिस ते तव्हां कंपनी खे या हायरिंग जेके हायरिंग एसेट्स आहिनि उन्हनि खे तव्हां कन्वे करे था सघो। ऑब्वियसली तव्हांजो जेको पोर्टफोलियो आहे उहो हिकिड़ो मतिलबु काफ़ी मायने रखंदो आहे हायरिंग जे अंदरि। सो तव्हां उहो पर्टिकुलर पोर्टफोलियो तव्हां ॾेखारे तव्हां इज़ीली जेको आहे सो इज़ीली त ख़ैर एॾो इज़ीली बि न, बहरहाल तव्हां जेको आहे सो हुननि खे हिट करे था सघो। और काफ़ी डिमांडिंग ही शइ आहे। अगरि तव्हां पंहिंजे ओन ते बि अगरि सर्च कयो त तव्हांखे हिन शइ जो रियलाइज़ थींदो। ऐं मां पर्सनली मां अगरि डेटा एनालिसिस जी ॻाल्हि कई हुजे त मां पाइथन खे बि यूज़ कयो आहे। छो त अगरि काफ़ी लाइब्रेरीज़ सेम आहिनि ऐं मतिलबु पावर BI खे यूज़ करण खां पहिरियों मां ही कमु पाइथन ते ई कंदो हुयुमि, छो जो मूंखे काफ़ी मतिलबु इन जी 2 वजह आहियूं। हिकु त पाइथन कोडिंग फैसिनेट कंदी आहे, ऐं ॿी इहा आहे त मां टूल कॾहिं यूज़ न कयो, मतिलबु टूल जी ख़बर हुई, मां यूज़ न कयो हुयो। ऐं टूल यूज़ करणु जेको आहे सो मूंखे थोरो प्रॉब्लम ॾींदो हो। बट जॾहिं मां हिन टूल खे एक्सप्लोर कयो, इहा ॻाल्हि एक्सप्लोर करण खां पहिरियों थी, जॾहिं मां हिन खे एक्सप्लोर कयो सो मूंखे काफ़ी जेको आहे सो हेल्प मिली
ऐं काफ़ी टाइम जेको आहे सो बचियो आहे हिननि जे अंदरि ज़रा टूल हिकिड़ो टूल आहे त सो उहो तव्हांखे काफ़ी हिकिड़े स्मार्ट फीचर्स सां गॾु ईंदो आहे सो उन फीचर्स मूंखे काफ़ी जेको आहे सो हेल्प कयो ऐं मूंखे पंहिंजो टाइम बचाइण में बि काफ़ी उन्हनि मदद कई सो ही काफ़ी हिकिड़ो ब्रिलियंट टूल आहे ऐं इनशाला अगरि तव्हां हिनखे इन स्किल्स खे जेको आहे सो मार्केट जे अंदरि सर्व कंदो त तव्हां जेको आहे सो हिकिड़ो बहितरीनु पोर्टफोलियो ठाहे था सघो पिया। ऑल राइट। अच्छा उन खां पोइ असां वटि मोहम्मद सारिंग साईं, थैंक यू सो मच मोहम्मद सारिंग असांजो उडार जो असांजो हिकिड़ो पुराणो साथी ऐं सिंध जो हिकिड़ो हीरो जेको हींअर करंटली इस्लामाबाद में सर्व करे पियो ऐं थैंक यू सो मच, तमामु क्रिएटिव माइंड आहे। ऐं उन खां अलावा असां वटि आहे मुर्तज़ा ईंदर। सर ये टूल पेड आहे या फ्री आहे? मुंहिंजे ख्याल में पेड ई हूंदो, असां पैच वग़ैरह हलाईंदा। Is it so? No, sir, this is absolutely free. Free. तव्हां ही पे जेको टूल आहे इहो फ्री आहे। तव्हां हिनखे वेब ते बि यूज़ करे था सघो ऐं लोकल मशीन में इंस्टॉल करे बि तव्हां यूज़ करे था सघो। काफ़ी हैंडी टूल आहे ऐं जंहिं मक़सद लाइ तव्हां यूज़ था कयो उन अच्छा पर्टिकुलर। इन सां गॾु हिकिड़ो क्वेश्चन आउं ऐड कंदुसि, हिन लाइ का रिक्वायरमेंट आहे सिस्टम जी, कोई हैवी सिस्टम हुजे या समथिंग लाइक दैट? बस इन लाइ रिक्वायरमेंट इहो आहे त सिस्टम ऑन तो थिए काफ़ी आहे। मतलब एज सच का हाईली रिकमेंडेशन ना है या रिक्वायरमेंट्स ना है। अब एटलीस्ट 4 GB तव्हांजी रैम हुजे विच इज़ हाणे त मतलब फोन जे अंदर 8 GB हुजे, बहरहाल फोन में ना हलंदो आहे, हाँ बिल्कुल बिल्कुल विंडोज़ बिल्कुल। ते विंडोज़ ते हलंदो आहे ऐं मिनिमम तव्हां वटि 8 GB सॉरी 4 GB रैम 4 हुजणु GB लाज़मी। मिनिमम हुजे, ठीक है। 8 GB रिकमेंडेड मे बी। हाँ 8 GB आहे त उहो वरी सही आहे, ठीकु आहे न त 4 GB ते बि सुठो रन थी थो सघे। अच्छा कोर्स जे लाइ का आउटलाइन या कुझु अहिड़ियूं क्राइटेरिया हुजे ॿार जे लाइ त अच्छा उहो ॿुधाए। तव्हां हाँ जेको बि कोर्स कंदा आहियो पहिरीं प्री रिक्वेसाइट्स जेको आहे सो ॾिसंदा आहियो, मतिलबु त मां इन कोर्स जे लाइ एलिजिबल आहियां। सो प्री रिक्वेसाइट्स अगरि डिमांड कंदी आहे त तव्हांखे हे स्किल्स हुजे। सो आई थिंक अगरि तव्हांखे थोरो नंबर सम्झ में अचनि था ऐं तव्हांजी जेका मैथमेटिक्स आहे मतिलबु बेसिक एडिशन मल्टीप्लिकेशन उन हवाले सां या तव्हां मैथ्स जा प्रॉब्लम जेका आहे सो सम्झी सघो था। सो एज सच हेवी मैथ्स हिन में न आहे। बहरहाल अगरि इन लाइ इहो ई मां चवंदुमि त तव्हांखे अगरि नंबर्स सम्झ में ईंदा आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल कंहिं ॿार या कंहिं माण्हू काफ़ी क्यूरियस हूंदा आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल हाणे वर्ल्ड कप थो हले सो रन रेट ॾिसी करे ॿुधाए छॾींदा आहिनि त यार हर ओवर में अगरि 6 रन्स कनि त पोइ हे खटे वेंदा। सो तव्हां बि हिकिड़ी एनालिसिस था कयो ऐं हर टीम वटि बि डेटा एनालिस्ट हूंदा आहिनि जेके हिन पर्टिकुलर शइ खे एनालाइज़ कंदा आहिनि। सो अगरि अहिड़ी काई ॻाल्हि आहे तव्हांखे नंबर्स वणंदा आहिनि त नंबर्स खे ॾिसी था सघो, हुन मां हुन मीनिंगफुल शयूं साइड्स कढी था सघो। सो ऑब्वियसली ही कोर्स तव्हां लाइ आहे, तव्हांखे अञा फैसिनेट कंदो। बाक़ी एज सच को अहिड़ी वॾी का बि स्किल्स हुजणु लाज़मी न आहे हिन पर्टिकुलर शइ खे सिखण लाइ। ऑल राइट। अच्छा क्रिकेट जी ॻाल्हि हली त उन में बि मुंहिंजे ख़्याल में असां फोरकास्टिंग करे सघूं था। एग्जैक्टली सर, फोरकास्टिंग त हिकिड़ो डेटा साइंटिस्ट कंदो आहे बहरहाल, पर हिकिड़ो एनालिस्ट हूंदा आहिनि उहे काफ़ी जेको आहे सो हूंदा आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल अगरि हिकिड़ो बॉलर आहे हुनखे एनालाइज़ कंदा आहिनि त छा लेंथ बॉलिंग केतिरी थो करे। कोच हर टीम वटि हर स्पोर्ट जे अंदरि स्पोर्ट एनालिस्ट हूंदा आहिनि जेके हुननि जी जेका डेटा जनरेट थी थिए मतिलबु जेको हो खेॾनि था सो हुननि खे उहो ॾिसंदा आहिनि। इवन हो विहारे हाईलाइट्स बि ॾेखारींदा आहिनि हुन प्लेयर खे त हिते तूं मसलो पियो करे, हिते त हुनजी लेंथ सही न हुई। अगरि बॉलर आहे त उहो बॉलिंग जे हवाले सां ॿुधाईंदो, लेंथ तां तुंहिंजो यॉर्कर सही नथो वञे, सीम सही नथी वञे, या अगरि बैट्समैन आहे त हुनखे हुनजो स्टांस वग़ैरह जे हवाले सां ॿुधाईंदो। सो यस स्पोर्ट्स जे अंदरि बि जेको आहे सो तव्हां एज़ अ डेटा एनालिस्ट कमु करे था सघो। ऑल राइट। अच्छा मां हाणे जॉइन कयो आहे। ऑल राइट। मुंहिंजे ख़्याल में ही क्वेश्चन्स आहिनि, अगरि ॿिए कंहिं वटि कुझु क्वेश्चन हुजे त तव्हां ज़रूरु पुछो। ऐं हिकिड़ो क्वेश्चन मूं वटि व्हाट्सअप ते अचे थो, कॾहिं स्टार्ट करण वारा आहियो? जॾहिं असां स्टार्ट करण वारा आहियूं ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदासीं। मुंहिंजे ख़्याल में करंट अक्टूबर में कोशिशि कंदासीं असां एडमिशन्स क्लोज कयूं ऐं नवंबर जी स्टार्ट में तव्हांजो जेको कोर्स आहे उहो स्टार्ट। अगरि कंहिंखे कुझु क्वेश्चन आहे त पुछो, न त पोइ तव्हां कमेंट करे छॾियो, असां बाद में पढ़ी करे तव्हांखे पाण ई रिस्पॉन्स ॾींदो, तव्हां पाण तव्हांखे रिस्पॉन्स ॾींदोसीं। अच्छा इन जे अलावा तव्हां अगरि कुझु एक्स्ट्रा हिन में एडिशनल का ॻाल्हि तव्हां ऐड कयो? अच्छा हिन में जीअं पावर पॉइंट में हिकिड़ी शइ ॾिठी या एक्सेल वग़ैरह में, हुन में
अलग सां प्लगइन्स भी ऐड थींदा आहिनि हिन में कुझु अहिड़ो आहे सी कस्टम प्लगइन्स plugin for what purpose? वेरियस पर्पस कोई स्पेसिफिक कोन बि चवां कंहिं हिकिड़ी स्पेसिफिक शइ जे लाइ टूल जे लाइ या लेट सपोज असां ग्राफ्स ठाहियूं था त ग्राफिक्स जे लाइ कुझु अहिड़ा कस्टम अची वञनि ग्राफ्स चार्ट्स एग्जैक्टली सर बिल्कुल हुन में तव्हां करे सारा डेटा खे एनालाइज़ था कयो त तव्हां वटि ग्राफ्स वग़ैरह जेको आहे सो काफ़ी मैटर रखंदो आहे छो त करे उहे ई तव्हांखे इनसाइट्स ॿुधाईंदा आहिनि फॉर एग्जाम्पल मां क्विकली तव्हांखे पंहिंजो करंटली प्रोजेक्ट ॾेखारियां सो उनमें बि हो मीन ऐं मीडियन जेके वैल्यूज़ हूंदियूं आहिनि ज़ाहिर तव्हां एनालाइज़ था कयो सो उहो तव्हांखे जेको आहे सो ग्राफ्स वग़ैरह जी फॉर्म में या जेकी बि विजुअलाइज़ेशन आहे हिनखे डेटा विजुअलाइज़ेशन दरअसल चइबो आहे सो विजुअलाइज़ेशन जी टेक्निक्स जेको आहे सो तव्हांखे ॿुधाईंदा आहिनि सो जल्दी ई बसि हिकिड़े सेकेंड में ई लोड थींदो त मां तव्हांखे मतिलबु पर्टिकुलर शइ जो हिकिड़ो फ्लैश तव्हांखे ॾेखारियां ओके सो हे हिकिड़ो डेटा हो हिन ते मां कमु पियो कयां सो मॉडलिंग ताईं पहुची वियो आहे ऐं अॻिते जस्ट रिपोर्ट्स खे जेको आहे सो ठाहिणियूं आहिनि सो हिते असल में ही जेका डेटा मॉडलिंग आहे उहा हिते थींदी आहे टेबल्स वग़ैरह खे कनेक्ट कबो आहे ज़ारा हिन जी डिटेल में मां नथो वञा सो अगरि मां हिते अचां ऐं तव्हांखे उहे विजुअलाइज़ेशन जा जेके टेक्निक्स आहिनि उहे ॾेखारिया सो काफ़ी सुपर सिंपल हूंदा आहिनि हिन जे अंदरि फॉर एग्जाम्पल हिते अगरि कस्टमर्स जी असां टेबल में वञूं कस्टमर लुकअप में सो हिते असां वटि कॉलम जो व्यूज़ आहिनि ठीकु सो अगरि मां हिते हिनखे कंडीशन कॉलम जे ज़ाहिर तव्हां हुनखे करे था सघो पर अगरि मां हिते स्टेट्स ते अचां हिन खे सेलेक्ट करे अच्छा कॉलम डिस्ट्रीब्यूशन अगरि मां ॾिसां त हिते डिस्ट्रीब्यूशन मूंखे ख़बर पए थी अगरि मां पूरो कॉलम प्रोफाइल खे अगरि मां ॾिसां त फॉर एग्जाम्पल हे अगरि जेंडर जो आहे ठीकु आहे अगरि मां हिते जेंडर ॾिसां सो हे मूंखे विजुअलाइज़ करे ॿुधाए थो त मूंखे जेको बि डेटा आहे जेके बि मुंहिंजा कस्टमर्स आहिनि हुनमें मुंहिंजी जेका फीमेल्स कस्टमर जी जेका तादाद आहे उहो वधीक आहे एज़ कम्पेयर टू मेल ठीकु आहे सिमिलरली अगरि असां हिते क्लासिस खे ॾिसूं त डिफरेंट क्लासिस आहिनि लाइक बैचलर मुंहिंजा वधीक कस्टमर्स आहिनि या कॉलेज जा स्टूडेंट्स या हाई स्कूल जा स्टूडेंट्स सो उनखे बि हे एनालाइज़ करे थो इन सां गॾु अगरि मां न्यूमेरिकल तव्हांखे डेटा ॿुधायां एनुअल इनकम सो जेके बि कस्टमर्स आहिनि उनजी एनुअल इनकम केतिरी आहे सो इनकम जे हवाले सां बि ॿुधाए थो त मोस्टली जेको आहे सो जेको कस्टमर्स आहिनि उनजी इनकम जेको आहे सो 60,000 जे जेको आहे सो अराउंड आहे ठीकु आहे मैक्सिमम इनकम वारो हिते 1,70,000 वारो आहे मिनिमम जेको आहे सो 10,000 इनकम वारो मूं वटि कस्टमर अचे थो ठीकु आहे सो ही कस्टमर जो डेटा ज़ाहिर तव्हां हिनखे ईअं विझ अमेजिंग ज़बरदस्त आहे मुंहिंजे ख्याल में नेटवर्क इशू अची वियो आहे सरस नैन वटि ऐं correlated data demography are there any related to data analyst or programming language like SQL for enrolling in no मतलब तव्हां नंबर लवर हुजो तव्हांखे मज़ो ईंदो हुजे या शइ फैसिनेट कंदी हुजे चार्ट्स ग्राफ्स डेटा ऐं उनखे एनालाइज़ कीअं कबो आहे इट्स ऑल अबाउट दैट सो खैर जेकॾहिं तव्हां इंट्रस्टेड आहियो जेके बि आहिनि हिते दोस्त वेठा इंट्रस्टेड आहियो त ज़रूर व्हाट्सअप ते असां सां कनेक्ट कयो असां वधीक तव्हांखे डिटेल में ॿुधाईंदासीं जेके तव्हांजा क्वेश्चन्स आहिनि ज़रूरु पुछो हुते बि ऐं इनशाला ताला तेसि असांखे इजाज़त ॾियो इनशाला नेक्स्ट सेशन में ज़रूरु तव्हां सां तव्हां सभु पंहिंजो ख़्यालु रखिजो अलाह